खैरता है वह खैरता है तो सा हाँ खैर दे छाटियो बाबा शोबे फोन कर जल्दी। हेलो बाबा साहब किथे हाँ घुमाए पुज हले हले हक हक हु थू हक 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 बस साईं हले हले हक वाह फा करे करीब हक वाह साईं जी आयो उते नहीं करीब पोते वही उथे रो फा करे कमरा पूरो थी गया। अच्छा हाँ तव्हां चेक करियो टेम बचा पूरो आ साईं पर जे तूं चए त हिन जे मन में जेकी ॻाल्हि रहियल हुई मुंहिंजो करामती खांगारो कढी सघे थो हक हक हू हू थू ॿुधा बच्चा कहिड़ो मसलो फ़ाइदा अली शादी करे वई ये प्यार में क्यों होता अरे मुंहिंजो खांगारो करामती जारे सघे पर